अहम ख़बर खां वाक़िआ कंदा हलूं त मुस्लिम लीग नून सिंध जो सदर बशीर मेमण वकीलनि सां मुलाक़ात करे रहियो आहे। वकीलनि हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ 14 रुकनी कमेटी जोड़े छॾी। कमेटी में सजाद चांडियो, अयाज़ तुनियो, सरफराज़ मेतलो, अतर अब्बास समेत 14 वकील शामिल आहिनि। वकील 6 केनालनि ज़मीन धारियुनि खे ॾियणु, 26 आइनी तरमीम ऐं पीका एक्ट ते ॻाल्हियूं कंदा। बशीर मेमण जो चवणो त कोशिश हूंदी त मामिलो खुश उसलूबी सां हल थिए। ही मौजे न पर मुल्क जी कामयाबी हूंदी। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मुस्लिम लीग नून सिंध जो सदर बशीर मेमण वकीलनि सां मुलाक़ात करे रहियो आहे। वकीलनि हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ 14 रुकनी कमेटी जोड़े छॾी। कमेटी सजाद चांडियो, अयाज़ तुनियो, सरफराज़ मेतलो, अतर अब्बास समेत 14 वकील शामिल आहिनि। वकील 6 केनालनि ज़मीन धारियुनि खे ॾियणु, 26 आइनी तरमीम ऐं पीका एक्ट ते ॻाल्हियूं कंदा। अहम ख़बर खां वाक़िआ कंदा हलूं त मुस्लिम लीग नून सिंध जो सदर बशीर मेमण वकीलनि सां मुलाक़ात करे रहियो आहे। वकीलनि हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ 14 रुकनी कमेटी जोड़े छॾी। कमेटी में सजाद चांडियो, अयाज़ तुनियो, सरफराज़ मेतलो, अतर अब्बास समेत 14 वकील भी शामिल आहिनि। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मुस्लिम लीग नून सिंध जो सदर बशीर मेमण वकीलनि सां मुलाक़ात करे रहियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे नज़ाकत जतोई। जी नज़ाकत, मुस्लिम लीग नून सिंध जो सदर बशीर मेमण वकीलनि सां मुलाक़ात करे रहियो आहे, इन बाबति आगाह कजो। वफ़ाक़ जे हुकूम ते जो सदर वकील उन सां ॻाल्हि ॿोल कंदो ऐं हिन वक़्तु हू जेको आहे बबलो में पहुची चुको आहे ऐं इहो ॿुधायो पियो वञे त कुझु ई देरि में जेको आहे हीअ मुज़ाकरात बाज़ाब्ता शुरू थींदा ऐं ॻाल्हियूं ॿोलियूं शुरू थींदियूं ऐं वकीलनि खां उन्हनि जा मुतालबा पुछण बैदि जेको आहे बशीर मेमण जेको आहे इहे समूरियूं शयूं लिखत में वज़ीर आज़म वटि पहुचाईंदो ऐं उन खां पोइ हिन मामले जेको हीउ धरणो लॻियल आहे उन बाबति को फ़ैसिलो थींदो। जी ठीकु आहे, नज़ाकत तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।